नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त सिंध जे राजधानी वारे शहर कराची में कोरोना जी शरह 30 सैकड़ो ते पहुची वई। सिंध सिहत खाते ऐं तबी मारनि पाबंदियूं सख़्त करण ऐं 14 ॾींहनि लाइ लॉकडाउन हुअण जी सिफारिश करे छॾी आहे। सिंध सरकार जे 3 वज़ीरनि नासिर शाह, मुर्तज़ा वाब, अवैस शाह ते बदल कमेटी पारां समूरनि स्टेक होल्डरनि खे एतमाद में वठण खां पोइ सिंध टास्क फोर्स सुभाणे सॾायल इजलास में अहम फ़ैसिला कंदी। ॿिए तरफ़ नवाज़ लीग जे मरकज़ी नाइब सदर मरियम नवाज़ कोरोना ज़ाहिर थियण बाद आइसोलेट थी विया। डस में नवाज़ लीग मूजिब मरियम नवाज़ बुखार ऐं ज़ुकाम जूं अलामतूं ज़ाहिर थियण बाद टेस्ट कराई वई। टेस्ट में कोरोना पॉजिटिव अचण बाद हिन पाण खे आइसोलेट करे छॾियो। जॾहिं त मुशरिक़ दौर में 2002-2007 सिंध में इतलात वारी सलाहकार रहंदड़ ऐं कराची प्रेस क्लब जो अॻूणो सदर सलाहुद्दीन हैदराबाद में कोरोना सबबि लाॾाणो करे वियो। सलाहुद्दीन जी न्याणी अंबरीन अहिड़ी तस्दीक कई। ॿिए तरफ़ MPA जे सेक्रेटरी जनरल डॉक्टर केसर सजाद चयो त कराची में कोरोना जी शरह 30 सैकड़ो ते पहुची वई आहे। कोरोना ते ज़ाब्तो लाइ 15 ॾींहनि लाइ मुकमल लॉकडाउन लॻायो वञे। होॾां कोरोना जी चौथी लहर दौरान 44 शहरी हयाती विञाए वेठा आहिनि, जॾहिं त 4119 कोरोना नवां केस साम्हूं आया आहिनि, जंहिं बाद मुल्क में फ़ाल केसनि जो अंग 56,952 थी वियो। ॿिए तरफ़ मुल्क में कोरोना जी शरह 7.9, सिंध में 12.6, कराची में 30, हैदराबाद में 11, पंजाब में 3.5, लाहौर में 7 सैकड़ो रही। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।